अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां महताब नहर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV न्यूज़। नाज़रीन, तव्हां जूं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थियण वारियूं आहिनि, छो त KTV सैटेलाइट नशरियात जो सिलसिलो जारी थी चुको आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में असांजा रिपोर्टर्स मौजूदु आहिनि ऐं हाणे जेको असांजो रिपोर्टर मौजूदु आहे मिठियाणी में निज़ामुद्दीन मशहूरी। जी निज़ामुद्दीन मशहूरी, कहिड़ा तफ़सीलात आहिनि? इन वक्त असां मिठियाणी शहर में मौजूद आहियूं ऐं काश न्यूज़ ऐं काश अख़बार जे बारे में अचो त हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खां मौक़िफ़ वठूं त उन्हनि जो चवणु छा आहे ऐं हीउ काश न्यूज़ जेको सैटेलाइट ते अची चुको आहे त माण्हुनि में केतिरी ख़ुशी पैदा थी आहे। वालेकुम नाज़रीन, जीअं त आउं काश न्यूज़ काश चैनल खे मां ॾिसंदो पढ़ंदो आहियां, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं हिननि हिकु नओं चैनल में इज़ाफ़ो थियो आहे सैटेलाइट जो, जिन मां मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां उन्हनि माण्हुनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो जेका बि हिन जी टीम कमु करे पई ऐं जेके बि हिन जे माज़ी खां वठी हींअर ताईं जेके बि हिन कमु सरंजाम ॾिना आहिनि बग़ैर लालच जे बग़ैर मफ़ाद जेके आहिनि, ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां हिन सां इंशाअल्लाह भरपूर साथ ॾींदुमि, उमेदु रखंदुमि इंशाअल्लाह। असांजे ज़ाफ़ी बिरादरनि जो जेको नओं जेको हिकिड़ो चैनल खुली रहियो आहे, ग़रीब ऐं बेपोस्ट जेके माण्हू आहिनि आला ऐवाननि ताईं माना उन्हनि जो आवाज़ इन काश चैनल ज़रिए पहुचाईंदो वेंदो, उन्हनि जी मदद कई वेंदी ऐं तमामु सुठो इज़ाफ़ो आहे। असीं मुबारकबाद ॾींदासीं इन काश जे सदक़े त हीउ तमामु इज़ाफ़ो असांजे नॉलेज में थींदो ऐं मीडिया जे लाइ हिकु अहम किरदारु आहे। महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असां इहे काश न्यूज़ ऐं काश अख़बार जेको आहे पहिरियां बि हिननि बहितरीनु कमु कयो आहे ऐं हींअर बि असांखे उमेदु आहे जेके हींअर सैटेलाइट चैनल थियो आहे असांखे वॾी ख़ुशी आहे। हीअ सैटेलाइट चैनल थियण सां हीअ असांजे जेके नुमाइंदा आहिनि उहे अञा बहितरीनु कमु कंदा। असांजे जेके बि ओसे पासे जा इलाइक़ा आहिनि ठठगोरा हुआ हेॾां अबड़ाना न्यूज़ जतोई आहे या मिठियाणी आहे, हिननि जेके नुमाइंदा आहिनि बहितरीनु कमु कयो आहे पहिरियां बि। ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, काश न्यूज़ खे असां भली कार चऊं था ऐं जेके बिना लालच जे पंहिंजे ग़रीब ऐं ओसे पासे जे आवाम जो जेके बि मसइला मसाइला आहिनि एवाने बाला ताईं पहुचाइनि था। ऐं इन्हनि काश न्यूज़ जो जेको चैनल असांखे ख़बर पई आहे त सैटेलाइट ते जेको आहे अची वियो आहे ऐं उन सैटेलाइट चैनल ते अचण ते असां उन काश न्यूज़ जे पूरे सथ खे असां मुबारकबाद कयूं था ऐं कोशिशि कयूं। जी नाज़रीन, हीअ जेके असां काश TV न्यूज़ सैटेलाइट ऐं उन खां पोइ काश अख़बार जे बारे में जेके मिठियाणी शहर वासी ऐं इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जा अवां मौक़िफ़ ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त असां शौक़ु सां काश TV न्यूज़ ॾिसंदा आहियूं, काश अख़बार पढ़ंदा आहियूं ऐं सैटेलाइट ते अचण जे लाइ असांखे वॾी ख़ुशी थी आहे ऐं उन्हनि सॼे सथ खे सलाम पेश कयो आहे ऐं ख़राज तहसीन पेश कयो आहे। वॾी महिरबानी निज़ामुद्दीन तफ़सील मां आगाह करण लाइ। नाज़रीन, हाणे असां रुख़ कंदासीं जरवार हयात पिताफ़ी में असांजो रिपोर्टर मौजूदु आहे कादिर चनण। जी कादिर, तव्हां मिठियाणी जा मंज़र ॾिठा, हाणे जरवार वारनि जो छा चवणु आहे? तफ़सील मां आगाह कजो। जॾहिं काश न्यूज़ जी सैटेलाइट नशरियात जो ऐलान कयो वियो ऐं काश न्यूज़ जी जेका तारीख़ मुक़ररु कई वई त जरवार शहर जी पासगिरदाई जे इलाइक़नि जे तमामु माण्हुनि जे जेका आहे वॾी ख़ुशी जी लहर पकड़िजी वई। इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे काश न्यूज़ सैटेलाइट जी तरफ़ पंहिंजो इंतिहाई अहम क़दम खयो आहे। चैनल ही नयो चैनल आहे सिंधी चैनलनि में ऐं हीअ जेको चैनल आहे आला ऐवाननि ताईं ख़बरूं पहुचाईंदो आहे ऐं उन्हनि जा मसइला बि हल कंदो ऐं मां काश TV जे समूरे मेंबरनि खे मुबारकबाद पेश करां थो। मक़बूल चैनल आहे जेको सैटेलाइट ते अची चुको आहे। असां उमेदु कयूं था त जरवार शहर जा मसइला आला ऐवाननि ताईं पहुचाइण लाइ काश न्यूज़ पंहिंजो किरदारु अदा कंदो। सिंधी चैनल ही नओं खुलियो आहे काश न्यूज़ ऐं काफ़ी चैनल ॿिया बि आहिनि सिंधी चैनल, पर मूंखे उमेदु आहे त हीअ असांजे पहिरियों सभ पहिरियों मां इन चैनलनि खे मुबारकबाद पेश कयां थो दिली तरह ते, छाकाणि त ॿिया बि चैनल असांजा आहिनि हलनि था पिया, पर काश उमेदु रखूं था पिया छाकाणि त हीअ जरवार वासनि जे जेके बि मसइला मसाइला आहिनि इंशाअल्लाह अॻिते ऐवान ताईं पहुचाईंदी। वॾी महिरबानी कादिर असांखे तफ़सील मां आगाह करण लाइ। नाज़रीन, हाणे असां रुख़ कंदासीं कुंभ जो, जिथे असांजो रिपोर्टर मौजूदु आहे प्रकाश। जी प्रकाश, तव्हां जरवार जा मंज़र ॾिठा, जेको अवाम हुई वॾी अंग में ख़ुशी जो इज़हार करे पई, हाणे छा तफ़सीलात आहिनि कुंभ जा? जी काश टेलीविज़न हाणे जेको आहे सैटेलाइट ते नज़र ईंदी, उन बाबति कुझु दोस्तनि खां असां व्यूज़ वठी रहिया आहियूं। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। काश TV सैटेलाइट ते पियो हले, उन बाबति तव्हांजी कहिड़ी राय आहे?
इहो तमामु बहितर अमल आहे, छाकाणि त हीउ ज़मानो जेको आहे टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे ऐं पल पल ख़बरुनि जो ज़मानो आहे। जीअं ॿिया मुख़्तलिफ़ चैनल्स पंहिंजूं न्यूज़ हलाइनि था, ईअं ई तव्हांजो थोरे अरसे में तमामु घणी तरक़ी करे वियो आहे। काश टेलीविज़न खे असां सैटेलाइट ते किन ते दिलि जे घराइण सां उनजी इंतज़ामिया खे भलीकार चऊं था। मां सम्झां थो हितां जे अवाम जा मसइला या सिंध जा मसइला, मुल्की मसइला जेके आहिनि, हिन चैनल खे उजागर करण जो हिकिड़ो मौक़ो मिलंदो ऐं माण्हुनि खे जेको आहे सो पंहिंजा जेके मसइला आहिनि उहे पहुचाइण जो हिन काश टीवीअ ते मौक़ो मिलंदो। काश टीवीअ जो सैटेलाइट ते अचणु हिकिड़ो ख़ुशाइंदा अमल आहे जंहिंखे असीं आजिया कयूं था, वेलकम कयूं था। ऐं काश टेलीविज़न नेटवर्क जी जेका इंतज़ामिया आहे उन्हनि जो हिकिड़ो वॾो जाखोड़ी ऐं खावड़ी किरदारु आहे जंहिं थोरे अरसे में पंहिंजे चैनल खे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। मां सम्झां थो ॿियनि चैनलनि जे भेट में हीउ चैनल बि पंहिंजो मुसबत किरदारु अदा करे माण्हुनि जा मसइला इख़्तियार धन ताईं पहुचाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदो। काश टीवी हाणे सैटेलाइट ते हलंदी, उन बाबति तव्हांजा कहिड़ा राय? काश टीवी खे सैटेलाइट अचण ते मुबारकबाद ॾियूं था। उमेद त ख़बरुनि जी दुनिया में ही काश टीवी बहितर कमु अदा कंदी। काश टीवी जी सथ खे सलाम पेश कयूं था। तव्हां ॾिठो त असां कोई दोस्तनि खां हाल वरितासीं, उन्हनि काश टीवी खे सैटेलाइट ते हलण लाइ मुबारकबाद पेश कई ऐं काफ़ी दोस्तनि मुबारकूं ॾिनियूं। मां आहियां प्रकाश कुमार, KTV न्यूज़, कुंभ। नाज़रीन, कुंभ खां हाणे असां रुख़ कंदासीं पीर वसण जो, जिते असांजो रिपोर्टर मौजूदु आहे नदीम शर। जी नदीम शर, तफ़सील मां आगाह बि कजो ऐं इहो बि ॿुधाईंदा हलो त पीर वसण जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि में नशरियात ॾिठी पई वञे। बिल्कुल काश न्यूज़ सैटेलाइट अचण ते हितां जा जेके शहरी आहिनि, इलाइक़े वासी आहिनि, जंहिंमें पीर वसण, खड़ा, सुईगेस, मलक चौधरी, ठरीमीरा, उन्हनि शहरनि खे तमामु घणी ख़ुशी थी आहे काश न्यूज़ सैटेलाइट अचण सां। ऐं हितां जनि शहरनि जीअं काश न्यूज़ सैटेलाइट अचण जो ॿुधंदे ई जेको आहे सो होटलनि ते, दुकाननि ते ऐं जिते जिते टीवी जी नशरियात हले पई उते पहुची चुका आहिनि। ऐं उन्हनि खे काश न्यूज़ मां तमामु घणी उमेदूं आहिनि, छो काश न्यूज़ हिकु पुराणो ऐं नाले वारो चैनल आहे। ऐं हितां जे आवाम जो इहो ई चवणो हो त असांखे काश न्यूज़ तमामु घणो असां हुनखे जेको आहे सो लाइक कंदा आहियूं, असांजो फेवराइट चैनल आहे। उन जी सैटेलाइट अचण जी असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। जी नाज़रीन, असां सां लाइन ते मौजूदु आहिनि रोड़ी मां सचल सोलंकी। जी सचल सोलंकी, कहिड़ा तफ़सीलात आहिनि शहर वासियुनि जा? तव्हां ॾिठा हूंदा वे कुंभ, पीर वसण, बाक़ी शहरनि जा जेका अवाम हुई उन जा व्यूज़ बि, हाणे रोड़ी वारनि जो छा चवणु आहे इन बाबति? जी काश न्यूज़ जी ख़सूसी नशरियात रोड़ी जी अवाम कीअं थी ॾिसे, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। जी माशाल्लाह, सुठो बहितरीनु कमु करे काश न्यूज़ ऐं बणंदड़ चैनल आहे ऐं रोड़ी जी अवाम काफ़ी ख़ुशि आहे चैनल जा। ऐं मां बि चवंदुमि इहे इनखे वसी कजे, जीअं माण्हुनि में ख़बर पए त काश न्यूज़ बि आहे। जी तव्हां कीअं था ॾिसो ख़सूसी नशरियात रोड़ी जी? तमामु सुठो चैनल आहे न्यूज़ जे हिसाब सां, ऐं न्यूज़ असां ॿुधूं था काश न्यूज़ जूं, तमामु बहितर आहिनि। असां काश अख़बार ई पढ़ंदा आहियूं, तमामु बहितर आहे, तमामु बहितर आहे। साईं तव्हां? सर, काश न्यूज़ बहितरीनु चैनल आहे। हाणे इंशाल्लाह सभु ॾिसंदा, बहितरीनु चैनल आहे, ख़बरां ॾिसनि था, हर शइ बहितरीनु रोड़ीअ में चैनल आहे। ॿियूं ख़बरां न थियूं हिन ते हर ख़बर ॿुधूं था, बहितरीनु रोड़ीअ जो चैनल आहे। जी नाज़रीन, तव्हां रोड़ी वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं रोड़ी जे भर पासे वारे इलाइक़नि में कंदरा शहर आहे, रोशनाबाद आहे, अछू कुबियूं आहिनि, टंडो बोराओ आहे, अलीवाण आहे। इहे सभिनि ॻोठनि में जीअं असांजो ऐलान थियो सैटेलाइट ते ख़सूसी प्रोग्राम जो, ख़ुशी जी लहर पखड़ियल आहे। सॼी अवाम ख़ुशि थी आहे त हीउ जेको आहे ख़सूसी प्रोग्राम काश न्यूज़ जो सुठो आहे। KTV सैटेलाइट नशरियात जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, हाणे असां रुख़ कंदासीं साथी एंकर अली शेर समेजो ॾांहुं। शहर कंदो बागो मां आहियां बिलावल पठान। अपडेट रखण जे लाइ मां आहियां अली हैदराबाद। हारूशा खां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो अख्तियार अली सोलंकी। नूर नबी गाड़ी जोई। अमांखे बाख़बर रखण लाइ आऊं आहियां मिठाणे मां निज़ामुद्दीन मशहूर। अब्दुल अजीज सोरंगी कराची। ग़रीबन ऐं मज़लूमन ऐं बेसहारनि जो आवाज़, काश खां हक़ीक़त जो सफ़र। मां आहियां ख़ालिद अहमद पोश, काश TV कश्मीर।